सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पर जेकॾहिं असांखे अंदर में घर में साड़ जलन क्रोध हूंदो त पोइ जीअं ध्यान में वेंदासीं ने में वेंदासीं वो खोपड़ी उल्टी हलंदी, ख़्याल ई उबता ईंदा, सोच ई सॼी उबती हूंदी, असांखे मिलंदो छा? छाकाणि मालिक जेको घुरंदासीं उहो ॾींदो। तंहिंजे करे असां पंहिंजे घर खे सदाई मंदरु ॾिसणु चाहींदा आहियूं। असांजो घर मंदरु हुजे। तंहिंजे करे असां जेकॾहिं पंहिंजे घर खे मंदरु ॾिसणु चाहींदा आहियूं त पोइ असां सभु हिकिड़ी उन सचे साईं जे वचन जी ॻाल्हि खे ज़रूरु यादि रखूं। असांजे मंदर में उन सचे साईं जी तस्वीर हिकु ज़रूरु हुजे। बेशक असां कंहिंखे बि मञूं, कीअं बि हुजे, कुझु बि हुजे, पूरो मंदरु कुझु बि हुजे, लेकिन असां ॾिसंदासीं कुझु ॾींहं असां आज़मायूं तस्वीर रखी करे, असां जंहिं महिल बि ने में विहूं असां चऊं मालिक साहब खे सुमत ॾे, सभु ते रहमत कर, असांजे घर में सदाई ख़ुशी ख़ुशहाली हुजे, असां सभिनी जी नीयत नज़र सभु कुझु साफ़ु हुजे। जीअं मालिक असांखे घरु ॾिनो आहे, असांजो घरु जेको आहे स्वर्ग वांगुरु हुजे, मंदरु वांगुरु हुजे। असां ॾिसंदासीं थोरनि ॾींहंनि में असांजो घरु जेको आहे भाॻनि भरियो ख़ुशि ऐं ख़ुशहाल प्यार ऐं मोहबत वारो बणिजी वेंदो। असां सभु सही थी वेंदासीं। जॾहिं घर में गृह प्रवेश कनि, घर में दाख़िल थींदा, इन करे कोई न कोई शुभ कार्य ज़रूरु कंदा। त जीअं असां घर में दाख़िल थियूं, असां शुभ सां शुरू करूं, जीअं असांजी नज़र नीयत सोच वीचार साल सभु असांजा अमल एतिरा शुभ हुजनि कि असांखे सदाई मालिक जी रहमत यादि हुजे, उनजो सिमरन यादि हुजे, उनजो जाप यादि हुजे, ऐं उनजी रहमत में जॾहिं दाख़िल थींदासीं हर रोज़ु उनजी रहमत खे यादि कंदासीं त पोइ असां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई आबाद रहंदासीं, सदाई हरिया भरिया रहंदासीं। तंहिंजे करे असां घर हिकु दफ़ो बनाईंदा, ॾाढो ख़ूबसूरत बनाईंदा, पर उनमें थोरी थोरी धूल जेका रोज़ ईंदी आहे उनखे सुबुह शाम झाड़ू लॻाए करे ॿाहिरि कढी छॾंदा। त साॻे नमूने असां सभु घर में असांजा रिश्ता नाता तौर तरीक़ा सभु अलॻि हूंदा आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं कंहिंजी थोरी खोपड़ी फिरंदी बि आहे, कॾहिं कॾहिं की ख़्याल बि ईंदो आहे, कॾहिं कॾहिं कोई लफ़्ज़ बि निकिरंदो आहे, थोरी थोरी धूल असांजे घर में ईंदी बि आहे। त जीअं असां घर हिकु दफ़ो बणाईंदा आहियूं, साॻे नमूने घर जो महूरत हिकु दफ़ो कंदा आहियूं, जंहिंमें असां मिट माइट संगत साथ सत्संग सभु जी अॼु चिमनाणी परिवार पाण सभिनी खे गॾु कयो, मालिक जी रहमत खे पातो। असां इहो प्रोग्राम गृह प्रवेश जे मौक़े ते कंदा आहियूं त जीअं असां सभु मिली करे उते वेही करे मालिक खे अरदास करूं, मालिक जी रहमत खे पायूं, ऐं जीअं उन मालिक जी रहमत खे पाईंदा आहियूं इहो भाग असांजे बि घर में ईंदो आहे, ऐं जेके शामिलु थींदा आहिनि उहे बि उन पंहिंजे भाउ खे खणी करे पंहिंजे पंहिंजे घर वेंदा आहिनि, त उन्हनि जो घर बि हरियो भरियो थींदो आहे, उनजे घर में बि ख़ुशी ऐं ख़ुशहाली ईंदी आहे, सदाई बहितरी ईंदी आहे, चङाई ईंदी आहे।